बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मां आया अब्दुल हकीम चांडियो वकील। साथियों, अज मुझी तबीयत इंतहाई ख़राब आ, बुखार आ, लेकिन अजो को ॾींहुं उन अज़ीम सिंध जे सपूत जैके अबू जिहाद सिंध जो वॾो सिंध जो अरडो पुट करे सॼो वेंदो हुयो। अॼु 7 अप्रैल उन जे जुदाई जो ॾींहुं आहे। पाण 10 अगस्त 1959 में रते तेरे ज़िले लाड़काने में पैदा थिया हुआ। नंढपण खां वठी संदसि जो रिश्तो उन अज़ीम सचे इंसान, हुर्रियत, आज़ादी जे अलमबरदार जंहिं 1940 जी करारदाद पास करे पाकिस्तान जे लाइ राहूं हमवार कयूं हुयूं ऐं उन खां पोइ ई पाकिस्तान ठहियो हुयो। साईं जेम्स जे फ़िक्र सां उन जो गहरो लाॻापो ऐं रिश्तो रहियो। पाण चवंदो हुयो त यार, मूं में तक़रीर करण जी का क्वालिटी कान्हे, मां वॾो को ख़तीब न आहियां, मुंहिंजी आवाज़ में उहा सघ कान्हे जेको माण्हुनि खे मां मुतमइन करे सघां। पर सच वॾी शइ आहे, ॾात वॾी शइ न आहे। जो सच मचाए मच, सो मच वॾी शइ आहे। अॼु पिणु अखड़ियुनि सजण पंहिंजा सारिया गलनि तां ॻोढ़नि जूं बूंदूं बस न कनि, संधी सिक पिरिन लोक ॾिठे न लहे। घोड़नि ऐं घोटनि जीअण थोरा ॾींहड़ा, कॾहिं मंझि कोटनि कॾहिं राही रण जा। पाण सिलो पाइज़न जे ज़रिए सकरन ज़िले नवाबशाह में शहीद किया विया। मास्टर्स साइंस में एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडोजाम मां कई हुयाऊं। पाण पंहिंजी उमिरि खां वॾनि माण्हुनि सां इंतहाई आजिज़ी, इनकिसारी ऐं निवड़त वारे अंदाज़ में पेश ईंदा हुआ। पंहिंजी उमिरि वारनि सां प्यार, पाबोह ऐं मुहबत वारे अंदाज़ में, पाण खां नंढनि सां शफ़क़त, ख़ुलूस, रवादारी वारे अंदाज़ में ईअं पेश थींदा हुआ त हर माण्हू सम्झंदो हुयो त बशीर ख़ान कुरैशी असां सभिनी जो महान अॻवान ऐं महान लीडर आहे। बशीर ख़ान कुरैशी जीअं सिंध क़ौमी महाल जो चेयरमैन रहियो। बशीर ख़ान कुरैशी जॾहिं हर मोड़ ते पंहिंजी जदोजहद खे क़ाइम ऐं दाइम रखण जे लाइ 100 किलोमीटर उन सिंध जो सफ़र कयो। कॾहिं पैदल मार्च त गाॾियुनि में मार्च, जॾहिं 23 मार्च फ्रीडम मार्च कराची में रखियो हुयईं त उन वक़्तु पाकिस्तान जे उन्हनि ताक़तवर क़ुवतुनि उनखे थ्रेट कयो हुयो ऐं वार्निंग ॾिनी हुई त जेकॾहिं 23 मार्च जेका तव्हां फ्रीडम मार्च करे रहिया आहियो, जेकॾहिं तव्हां इहा कई त तव्हांजी ज़िंदगी तव्हां खां खसी वेंदी। हुन जवाब में चयो हुयो त इन खां वधीक मुंहिंजे लाइ ॿियो कहिड़ो एज़ाज़ु थी सघे थो त मां पंहिंजी धरती अमड़ तां घोर थी वञा ऐं मां पंहिंजी धरती अमड़ जे आगोश में वञी जॾहिं सुम्हां त धरती मूंखे सलाम करे त मुंहिंजा हिलाली फ़र्ज़ंद जेका तोखे ज़िंदगी मिली धरती ते, तो पंहिंजी क़ौम ऐं वतन ऐं धरती जे आज पे ख़ुशहाली ऐं फ्रीडम लाइ जेका जाखोड़ कई उहा क़ाबिल सताश ऐं क़ाबिल दीद आहे।
साथियों, पाण 54 साल जी उम्र में इन फ़ानी दुनिया खां अहिड़ी तरह जुदा थिया 7 अप्रैल 2012 ते, जहिड़ी तरह उहे कुवतूं जिन शहीद जुल्फ़कार अली भुट्टो खे, शाहनवाज़ भुट्टे खे, मुर्तज़ा भुट्टे खे, बेनज़ीर भुट्टो खे, मुज़फ़्फ़र भुट्टे खे, समीउल्लाह कलोड़े खे, सिराई कुर्बान ख्वावड़ खे, रूपले चोलियाणी खे, सलमान वद्दो खे, अफ़ज़ल पंवर खे, ऐं ॿी वरी तवील हिकिड़ी क़तार आहे क़ौमी तहरीक जे उन्हनि जानसारनि जी जेके हिन धरती तां निसार थी विया, पर पंहिंजे रिश्ते ऐं नाते खे हिन धरती सां संभाले रखियऊं। पाण जॾहिं हीअ दुनिया छॾियऊं त उन वक़्तु पंहिंजी हिकु घरवारी शरीक हयात सईदा कुरैशी, 3 पुट ऐं 4 न्याणियूं संदसि जा सोगवार रहिया। बशीर ख़ान कुरैशी जे वफ़ात खां पोइ, शहादत खां पोइ उनजो फर्ज़ंद सनान ख़ान कुरैशी GS क़ौमी महाज़ जे चेयरमैन जी हैसियत में पंहिंजा फ़राइज़ सरअंजाम ॾेई रहियो आहे, ऐं जेको अॼु बि GS क़ौमी महाज़ जिस्कम जो मरकज़ी चेयरमैन आहे। बशीर ख़ान कुरैशी असां